भेटाई साहब पंहिंजी शाइरी में फरमाए थो त धुरियाई धारिया मिट न मुईजा थिया, मदी ॾेरनि मन में आऊं खिलियो पई खीकारियां, सुबुह थी सारियां उठ न उता कन में। वरी अॻिते चए थो अङण वेही दत न पसां जूअ में, ओताकूं उठ न री सुञूं सभेई, अखड़ियूं रोई माग न्यारे मोटियूं। भेटाई साहब चए थो त डूंगर ॾुखोयनि खे ॻल न सुका ॻोड़ा, डूंगर ॾुखोयनि खे ॻल न सुका ॻोड़ा, हुजे पहाड़ पब जा भञी थिया भोरा, गुंदर जा घोड़ा वञनि जान जुदा कयो। भेटाई साहब फरमाए थो सुरसोणी जो शहर आहे, चए थो घड़ो भॻो घोरियो आसर म लाहेज, ला तकनतू मिन रहमतुल्लाह तुरहे उन तरेज, हबीबाणी हेज पोइ पसी मिहार के। सुरसोणी में भेटाई साहब फरमाए थो त आशिक कंधी झलियो कां आशिक उभो आऊं करे, कंधी झलियो कां आशिक उभो आऊं करे, तो कीअं ॿोड़ी सोणी ॿिनी मुंहिंजी ॿांह, दरिया तोते ॾींदुसि दांह ॾींहुं क़याम जे। महिरबानी। वक़्तु अस्सलाम।